खां पहिरियों निहायत ई अफ़सोसनाक वक़ू आहे रमज़ान जे महीने में एतिरियूं शहादतूं थियूं आहिनि ऐं इहो जेकॾहिं ॾिसिजे त हिन वक़्तु फौरी जॾहिं इहा रिपोर्ट थियो इंसिडेंट त पुलिस ऐं इंतिज़ामिया उते मौक़े ते इवैक्यूएशन कई, एम्बुलेंसिस हॉस्पिटलाइज़ कयो ज़ख़्मियुनि खे ऐं जेकी इनिशियल इंक्वायरी आहे असां उते कई आहे त उते इन्ही शाहिदीन ॿुधाइनि पिया त वैगन जो टायर निकिरी वियो, टायर टुटण जे बावजूदि वैगन बेकाबू थी आहे ऐं उनखां पोइ वञी उहा बस में टकराई आहे, जंहिंजी वजह सां वैगन में जेके सवार मोस्टली जेके 12 माण्हू शहीद थिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी लेडी आहे ऐं 11 जेके मेल आहिनि उहे वैगन जा ई हुआ जेके थिया आहिनि। उनखां पोइ टकरे जे नतीजे में इहो थियो आहे। इनिशियल इंक्वायरी आहे। हिन वक़्तु असांजो जेको ऑपरेशन आहे उहो फर्स्ट एड जो आहे। हिन वक़्तु असां उन्हनि खे रेस्क्यू कयूं पिया ऐं पाण डायरेक्टली उनखे सुपरवाइज़ कयूं पिया। इन में ॾिसंदासीं जेको बस जो ड्राइवर आहे उहो असांजी कस्टडी में आहे, पाण बि ज़ख़्मी आहे। फर्दर जेकी इंक्वायरी हूंदी सभिनि जे बयान मुताबिक़ इंशाअल्लाह ओड़े हिसाब सां कार्रवाई कई।